हाणे आऊं अहिड़े माण्हू खे गुज़ारिश कंदुसि जंहिं सिंध धरती लाइ तमामु घणो लिखियो, जंहिंजे किताब जो नालो ई 1 यूनिट आहे, जंहिं कराची जो केस करे किताब लिखियो ऐं जंहिं ॿिया ई कई किताब लिखिया आहिनि। ऐं ज़ोरदार ताड़ियुनि में गुज़ारिश कंदुसि साईं प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब खे त पाण अचनि ऐं असां मुखातिब थियनि। ज़ोरदार ताड़ियुनि में साईं अवां जे साम्हूं। साईं सजाद साहब महिरबानी। वक़्त जी ज़ाहिर पाबंदी करणी आहे। 8 बजे लाइट वेंदी हली। स्टेज ते वेठल तमामु मोहतरमीन साईं जलाल शाह खां वठी साईं हाशिम लगारी ऐं सभु भेणूं, हेठि वेठल सभु भाउर, सभ खां अवल महिरबानी हुन यादगार कमेटी जी। जीअं नफ़ीस साहब ॿुधायो त 10 सालनि खां साईं असांजो अब्दुल अज़ीज़ भुरगड़ी साहब जो नालो केरु खणे न पियो, वेठो आहे, मेलो मचाईंदो रहियो आहे। असां सभु गॾु हूंदा हुआसीं बाक़ाइदगीअ सां ऐं सभु हिते। ऐं अॼु हीअ जेका आहे हिननि भेण असांजी शहज़ादी कमु कयो आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। खेसि वरी मुबारकबाद। हक़ीक़त में साईं हिते तमामु घणो कुझु ॻाल्हायो वियो, महफ़िल तमामु सुठी थी आहे। 2 दोस्तनि तमामु बहितरीनु ॻाल्हायो। आउं सम्झां थो साईं असांजे डॉक्टर साहिब जा ॻाल्हि कई त कुल उमिरि 16 साल सियासी उमिरि हुनजी हुई, जंहिंमें हूअं 44 साल, पर 16 साल जंहिंमें हू मैच्योर थी। 1905 में जॾहिं अंग्रेज़ सरकार सां झेड़ो थियो, जॾहिं डाक बंगले में रहणु न पियो ॾिनो वियो ऐं वॾो साहब लोक आयो, पर साईं बंगलो ख़ाली न कयो। ॿिए ॾींहुं पंहिंजा ॿार वठी घर छॾे उन खां ॿिए ॾींहुं उॾाणो हिंदुस्तान 1905 में। 1908 में बैरिस्ट्री करे मोटी आयो ऐं पोइ अची हिन जेको आहे अंग्रेज़नि खे पहिरियां टोटा ई चबायो। हीअ किताबु मुंहिंजे हथ में आहे, नंढो किताबु। सम फीचर्स ऑफ ब्यूरोक्रेटिक एडमिनिस्ट्रेशन इन सिंध। अंग्रेज़ केॾो हशर कयो सिंध सां, अंग्रेज़ छा कयो, सॼो रिकॉर्ड अथव। ओरल इंटरव्यू ऑफ ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी विथ अंग्रेज़ सरकार, सिंध पब्लिसिस्ट कमीशन। 10 अंग्रेज़ वेठा जंहिं साईं खां पुछाणो कयो ऐं साईं वॾी मुड़सीअ सां जवाबु ॾेई ऐं पंहिंजो रिकॉर्ड ठाहिनि। इहो हुयो ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी, जंहिंखे असां यादि था कयूं। हे मां इन करे किताब बि तव्हांखे ॾेखारणु चाहियां थो। हीअ सिंधीअ में बि आहे, अंग्रेज़ीअ में आहे। हिननि जूं लखे कापियूं छपराए मूंखां विराइणु घुरिजनि असांखे। असां सभिनि खे असांजो सिंधी नौजवान पढ़े, सिर्फ़ु नौजवान पढ़े। असां त हाणे पंहिंजी उमिरि ॾेई चुका आहियूं, अचूं पिया। ऐं चवां थो मंसूर साहिब जी ॻाल्हि ते त साईं मुंहिंजा तव्हां इनशाला अञा वेंदव कोन, तव्हां तकड़ि न कयो ऐं जल्द करे इहे शयूं ॾियो त इहे किताब छपजनि। हिते मथे पहुचायो। साईं जलाल शाह वेठो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में सभई गॾिजी जेकॾहिं पाण हथ कंदासूं त पाण। मूंखे हैरानी आहे त सिर्फ़ु हिकिड़ो किताबु साईं हाशिम लगारी जो छो, हिकिड़ो ई माण्हू आहे सॼी सिंध में। हुते तव्हां इंग्लैंड में ॾिसो, अमेरिका में शेक्सपियर ते मेलनि जा मेल किताब, हिकिड़ो किताबु विछायो मेल लॻंदव। असां 2 किताब हिन ते रईस ते न कढी सघिया आहियूं। इहो त को तरीक़ो न आहे। उहो बि सिंधीअ में वरी पाण कराई, अंग्रेज़ी में पाण करे। असांजा नौजवान केॾांहुं विया, सिंध यूनिवर्सिटी उस्ताद केॾांहुं विया, ॿिया केॾांहुं विया जेके 800 PhD करे पैसनि लाइ वेठा आहिनि। उन्हनि खे शर्म अचणु घुरिजे, उहे अची अॻियां इहो कमु कनि। उहे जेके आहिनि उन्हनि खे इहो कमु करणु घुरिजे। मां त उन्हनि अदारनि खे अॼु हैफ़ थो ॾियां, तव्हां मूंसां जॉइन कयो हुन हैफ़ विझण में, त हीउ कमु उन जो आहे, असांजो न आहे। अदार जो कमु आहे। हिननि हस्तियुनि जा ॾींहं मल्हाइनि जेके असांखे ख़बर पए थो केॾा वॾा माण्हू आहे। ऐं आऊं नफ़ीस साहिब जी ॻाल्हि खे बिल्कुलु पुठि भराई त हाणे सिंध हुकूमत मीरपुर यूनिवर्सिटी क़ाइमु कई आहे। बिना देरि जो नालो रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी यूनिवर्सिटी क़ाइमु कयो वई। मुख़्तसर मां सम्झो कंदुसि मां इन ॻाल्हि खे। हा, ॻाल्हि हुई रसाई ऐं लापो। हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि मसरूर साहिब बि कई, ॿियनि बि कई। रसाई ऐं लापो। रसाई सम्झो था, पैसा पहुचायो, लापो ॾियो, मुख़्तियारकार तपेदार पैसा वठंदा हुआ। हीअ जेका अंग्रेज़ सरकार ईंदो उन्हनि खे मानियूं कराइबियूं, उन्हनि जा ख़र्च थींदा हुआ, उहे लापा भरबा हुआ। उहो जेको ग़रीब हारी ऐं ज़मींदार भरींदो। रसाई ॿी हूंदी छेड़। इहे 3 ॻाल्हियूं हुन किताब में आहिनि त छेड़, ज़ोरीअ छेड़ कराइणु, लापो ॾियणु ऐं रसाई। अंग्रेज़नि खे हिन शख़्स टोटा चबाया। अची मां पढ़ी अचां, मां हिन खे न छॾींदोसांव। ऐं पोइ अंग्रेज़ सां विढ़ियो। इहो आहे ग़ुलाम भुरगड़ी, जंहिंजो साईं असांजो मौलवी साहिब जन तक़रीर कई ज़बरदस्त। मुंहिंजे ख़्याल में तमामु सुठो। साईं तव्हांजी महिरबानी। त इन शख़्स जा इहे कम आहिनि, इन ते सिंध ते हिन जा थोरा आहिनि। इहो अकेलो माण्हू। पोइ त GM सत सां गॾु हो सेठ हरचंद राय विशनदास,
सिंधी मुस्लिम इतिहाद, सिंध सूफ़ी था चऊं, आउं चवंदो सिंध हिकिड़ी इंसान पर धरती आहे, सूफ़ीअ खां थोरो मथे चढ़ियल आहे। इहे गॾु हूंदा हुआ हिंदू मुस्लमान, तॾहिं असांजी धरती तरक़ी करे सघी। ऐं असां जेको आहे पाण प्राइमरी स्कूल नवल राय हीरानंद अकेडमी जेको हींअर ओल्ड कैंपस आहे उन में पढ़ियो, पोइ वञी संत मदरसे में पढ़ियो, पोइ वरी हलियो वियो अलीगढ़, इहो तालीम उतां पढ़ाए, पोइ आयो, पोइ अंग्रेज़ सां विढ़ियो ऐं वञी इंग्लैंड मां उन्हनि जे मुल्क मां बैरिस्ट्री करियईं, जेको आहे सुंगोटी आयो। ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि मुंहिंजे ख़्याल में, इहे जेके साईं पंहिंजा कम कया आहिनि। बॉम्बे लेजिस्लेटिव काउंसिल जो 3 दफ़ा मेंबर रहियो, 4, 9 ऐं 13, 1904, 1900 ऐं 4 ऐं 13 में 3 दफ़ा। पोइ जॾहिं साईं गुज़ारे था वञनि त मोतीलाल नेहरू ठहरादो पेश करे बॉम्बे लेजिस्लेटिव काउंसिल में हिन जे ॾुख ते, नॉट लेस देन अ मैन मोतीलाल नेहरू, फादर ऑफ जवाहरलाल नेहरू, presented a resolution in favor of साईं गुलाम भुरगड़ी who had died। ऐं क़ाइदे आज़म उथी बि हुन में तक़रीर करे थो ऐं ॾुख थो वंडे, रोई थो ॾिए त एॾो वॾो माण्हू हो, सिंध जो मुंहिंजो साथी हो। अच्छा, साईं चयो थो हीउ जेको ॿ लफ़्ज़ पढ़ी वठां। जनाब आला, मिस्टर गुलाम भुरगड़ी जे वफ़ात जे अलमनाक ख़बर जी जे गहरे गम सबबि आउं ज़ाती तौर ते एतिरो त बेहाल आहियां जो उनजो मुनासिब इज़हार नथो करे सघां। ऐं मुंहिंजा जज़्बात छा आहिनि, हीउ मुंहिंजो ज़ाती सचो दोस्त हो, ऐं केतिरा ई साण सां लाॻियापियल रहियुसि ऐं हिन दुनिया में मुंहिंजा के बि सचा दोस्त आहिनि, तिन मां मूं हिकु दोस्त विञायो आहे। पर उनखां वधीक संदसि वफ़ात हिकु वॾो क़ौमी नुक़सानु आहे। मोहतरम भुरगड़ी न सिर्फ़ु पंहिंजे क़ौम पर जिन ॿियनि क़ौमुनि सां गॾिजी हिन कमु कयो, तिन लाइ हू ताक़त जो मुनारो हो। हू मुकमिल तौरु हिकु बेग़ज़ इंसानु हो ऐं कॾहिं बि माण्हुनि जी साराह या हिकमत जी मदद जी परवाह न कयईं, हर मौक़े ते अटल रहियो ऐं उहो ई कयईं जेको संदसि ख़्यालु मूजिबि दुरुस्त हो ऐं जंहिंखे मुकमिल यकीन हो। माना इहे ॻाल्हियूं आहिनि। मुंहिंजे नज़र में आउं सम्झां थो त ही वॉज़ रियली अ ग्रेट स्टेट्समैन, मुदबिर, हिकिड़ो मुदबिर, ग्रेट स्टेट्समैन ऑफ सिंध and an impeccable personality. Therefore, we must decide to keep on celebrating this every year. ऐं असां अदारो ठाहियूं जो अहिड़नि माण्हुनि खे। ऐं साईं हाशिम लगारी साहिब खे आउं सम्झां सभु उथी बि ताड़ियूं वॼायो, हुन जी तबियत ठीकु न आहे त हुन एॾो असांखे कमु करे असांजे लाइ हिकिड़ो वॾो अहसान कयो। 5 साल हुन शख़्स साईं तव्हांखे ॿुधायो त लाड़काणे में कीअं हुन कमु कयो, इहो किताबु। ऐं मूं साईं सां गॾु 2-3 साल नौकिरी कई, रोज़ानो ॾेखारींदो आहे जो हुन केतिरो कमु कयो आहे। त हिकिड़ो माण्हू जेको आहे सो इन लेवल जो आहे। बहरहाल आउं उते मुख़्तसरनि पंहिंजी ॻाल्हि ख़तमु थो कयां। घणो ॻाल्हाइणो आहे ऐं अञा घणो लिखिणो आहे। अलाह करे असां सभिनि में ख़ासि करे नौजवाननि में हिमत पैदा थिए, सजाद भुरगड़ी अहिड़ा आदि शहज़ादी ऐं ॿिया त गॾिजी कयूं, जीअं साईं चयो त रुॻो भुरगड़ी न पर सिर्फ़ु सिंधी। महिरबानी। वॾी महिरबानी साईं प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहिबु। साईं सिंध यूनिवर्सिटी में पंहिंजा जेके फ़राइज़ सरंजाम ॾिना ऐं हिन वक़्तु साईं IBA कराची में जेके आहिनि उहे रिसर्च तौरु जेके आहिनि कमु करे रहिया आहिनि।